अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लीडर टीवी प्रोग्राम कलमकार सां गॾु मां मसरूर पीरज़ादो जो मेज़बान हाज़िर आहियां। अॼु असां सां गॾु जेको कलमकार मौजूदु आहे उनजो हूअं त तारुफ़ लेखक वारो आहे, मुसनिफ़ आहे, मुतरजम आहे, अदब जा खोड़ हवाला आहिनि, पर अॼु असां उन सां जेका कचहरी कयूं था उहा उनजे इन्हनि पासनि ते घटि हूंदी। उनजो हिकिड़ो ॿियो पासो इहो आहे त हू पुराणो सियासी कारकुन रहियो आहे ऐं उन हवाले सां हुन जी सियासत ते, सिंध जे सियासत ते ऐं ओवरऑल हिन मुल्क जे ऐं दुनिया जे सियासत ते बि हिकिड़ी गहरी नज़र आहे। उन सियासत जा कहिड़ा असर पिया आहिनि अॼु जे नौजवान ते, अॼु जी सूरत हाल ते, उन ते असां ॻाल्हाईंदासीं। असां सां मौजूदु आहिनि शाह मोहम्मद पीरज़ादा साहब। महिरबानी शाह मोहम्मद। अच्छा, असां गुफ़्तगूअ जी शुरूआत इन सां ई था कयूं जेको मां थल ॿधो त तव्हां पुराणा सियासी कारकुन रहिया आहियो। अदब ऐं सियासत तव्हांजा हिकिड़ा ॿ फील्ड रहिया आहिनि। अदब में त असां सभु वाक़िफ़ु आहियूं। हीअ शायदि तव्हांजो पहिरियों इंटरव्यू हुजे जेको अदबी घटि हूंदो ऐं सियासी वधीक हूंदो, त मां चाहियो पए त तव्हांजी इहा ॻाल्हि जेका कचहरीअ में असां ॿुधंदा आया आहियूं इहा सभु माण्हू बि ॿुधनि ऐं इहा हिकिड़ी रिकॉर्ड बि थी वञे। तव्हां कम्यूनिस्ट पार्टीअ सां शुरूअ में लाॻापियल रहियो, पोइ कम्यूनिज़म असां वटि हेॾे होॾे थी विया कम्यूनिस्ट, पर पोइ बि तव्हां अञा ताईं उन नज़रिए सां फ़िक्री तौरु लाॻापियल आहियो ऐं उनखां अलावा ॿिया बि जेके इज़म्स आहिनि, जेके पार्टियूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ नुक़्ताए नज़र रखंदड़ पार्टियूं आहिनि, उन्हनि जे सियासत खे शुरूअ खां वठी तव्हां वारो दौरु त तमामु मुतहरिक हुयो 70-80 वारो, उनखां पोइ हींअर ताईं उन जा कहिड़ा तव्हां सुठा पासा, ख़राबु पासा सभु ॾिठा आहिनि, इन ते मां चाहींदुसि त जीअं अक्सर माण्हुनि जो तजुर्बो हूंदो आहे सियासी हवाले सां त हू मुख़्तलिफ़ तजुर्बा कंदा आहिनि। ॿाराणीअ जी में कंहिं ॿी तनज़ीम सां हूंदा आहिनि, शागिर्दनि वटि ॿी तनज़ीम सां हूंदा आहिनि, वरी कुझु सालनि खां पोइ ईअं थींदो रहियो आहे न, सोच मटिजे थी त माण्हू मटिजी रहे थी। पर इतफ़ाक़ सां मुंहिंजो तालुक़ु माना पॉलिटिकली रुॻो कम्यूनिस्टनि सां ई रहियो। असां हाणे शुरू में जीअं त हिकिड़ो जीअं चइजे त हिकिड़ी ओरिएंटेशन कीअं थी ठहे, उहा ओरिएंटेशन ईअं पई ठहे त असांजे घर जो जेको माहौल हो उन में हिकिड़ो तसवुफ़ या हिकिड़ी बैनुल अक़वामियत ऐं इंसान ऐं अलाह जे तालुक़ वारी ॻाल्हि ॿोल पई थींदी। त उन हिसाब सां असां हिकिड़ो मिज़ाज माण्हूअ जो ठहे थो, जंहिंजे करे मुंहिंजे ज़हन में लाशऊर में ई इहा ॻाल्हि कॾहिं कान आई त फ़ैसिलो कंहिं न कंहिं फ़र्क़ु करे कयो वञे या कंहिं बि क़िस्म जी हल्की या तेज़ का नफ़रत ज़हन में पैदा थी। उहा हमेशह उन जी डेवलपमेंट हिकिड़ी सही ऐं ग़लति जे बुनियाद ते थी। त हाणे इहो असांजो नंढपण हो जो असां आइडियलाइज़ कंदा हुआसीं त भई हिकिड़ो मुंहिंजो ॾाॾो हिकिड़ो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं तसवुफ़ जो हिकिड़ो हूंदो हो, माना जंहिंखे असां चऊं न हाणे तसवुफ़ इंस्टीट्यूशनलाइज़ आहे, मतिलबु हाणे दरगाहूं बि तसवुफ़ में अचनि थियूं ऐं वहदतल वजूद ऐं वहदतल शहूद में जॾहिं हू डिवाइड थियो त हाणे माना हू हिकिड़ो ऑर्गेनाइज़ डिसिप्लिन थी वियो। पर शुरूअ में ईअं न हो। शुरूअ में रुॻो इंसान जो ताल्लुक़ु ऐं ख़ालिक़ सां वारो ताल्लुक़ खे सूफ़ीज़म सम्झो वेंदो हो ऐं उन जी पहिरीं शिकिल ई जंहिंखे डिफ़ाइन कयो इब्न अरबीअ त इन खे असां वहदतुल वजूद था चऊं। प्रैक्टिकली अॻ में मंसूर हलाज खां वठी मंसूर हलाज हुनजो पहिरियों माण्हू हो जंहिं इज़हार कयो ऐं हिकिड़ो एक्सप्लेन कयो त हू छा आहे, पर हुन टर्म इहो न ॾिनो, हुनखे टर्म अचे ॾिनो इब्न अरबीअ बाद में। हाणे इब्न उहो मतिलबु हिकिड़ो जंहिंखे चइबो आहे त जेकॾहिं तारीख़ खे ॾिसिजे त उहे डिफाइंग माण्हू हूंदा, उहे सिस्टम खे डिफाए कंदा, अहिड़े इक़्तिदार सां हुनजी ठहंदी ई कान्हे। माना हू मतिलबु इन क़िस्म जो हुनजो हिकिड़ो मिज़ाज जो ठही वियो त पोइ वरी
काफ़ी सालनि खां पोइ जीअं त असां चवंदा आहियूं त भई जेका स्टेट आहे न उहा कीअं माण्हुनि खे मोल्ड थी करे कीअं माण्हुनि खे पंहिंजे मर्ज़ीअ जे मुताबिक़ हलाए थी ऐं कीअं हिकिड़ियूं नॉन एग्ज़िस्टेंट शयुनि खे बि एग्ज़िस्ट थी कराए। माना हुन वटि हथियार, हुन वटि हिकिड़ो इंस्ट्रूमेंट आहे न, स्टेट हिकिड़ो पावर आहे, सॼो हुन वटि हिकिड़ी इंफ्रास्ट्रक्चर आहे जंहिंसां हू माण्हुनि खे, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू नज़रियाती बहसनि जो शौक़ीन आहे त हुनखे कीअं नज़रियाती तौर ते कंफ्यूज़ करे उते थो आणाइजे, ऐं जेको माण्हू बाग़ी आहे त हुनखे कीअं सज़ा ॾेई उते थो आणाइजे, ऐं कीअं कंहिं माण्हूअ खे डिप्राइव करे, शयुनि खां डिप्राइव करे ऐं हुनखे छॾियो थो वञे त मुआशरे में हिकिड़ो इबरत जो नमूनो थिए, माण्हू हिन खां परे थी वञे। इहे मुख़्तलिफ़ हर्ब आहिनि। त हाणे उन में हे हर्बो जेको हो उहो इहो हो त भई ओड़ी टर्मिनोलॉजी, उहो ई कॉन्सेप्ट ऐं उहे ई रेफरेंस खणी तव्हां हिकिड़ो स्टेट वर्जन पैदा कयो। त तारीख़ी तौर ते हाणे वहदतुल वजूद ऐं वहदतुल शहूद सां लाॻापियल ॿई माण्हू पाण खे सूफ़ी था सॾाइनि, जॾहिं त क्लासिकली माना इन्हनि ॿिन्ही में घणो फ़र्क़ु आहे, स्ट्रेट अवे हिकिड़ो। त असांजो उन वहदतुल वजूद वारे हिकिड़े फ़िक्री नंढपण जी जेका ग्रूमिंग आहे उहा असांजी फैमिलीअ जी उन क़िस्म जी, त मां उनखे ॾाढो सेंसिटिव हूंदो हुउमि त उन्हनि शयुनि खे मां एब्ज़ॉर्ब कंदो हुउमि। त मूं वटि हमेशह हर शइ जो नंढे हूंदे खां ई हिकिड़ो तसवुरु हो, उन में हिकिड़ी आफ़ाक़ियत, बैनुल अक़वामियत, टोटल इंसानियत, इहा ॼण त हूंदी हुई। पोइ नंढे हूंदे जेका असांजी फस्ट इंस्पिरेशन हुई उहा माना मज़हब हो, क़ुर हो, ऐं पोइ उन क़ुर सां गॾु मिठाई, रूमी ऐं इहे सभु उन जी शयूं हुयूं। त असांजो जीअं त हिकिड़ो मुला घराणो हो, पर असांजो उहो ट्रेडिशनल मुला घराणो न हो जंहिंजा इंट्रस्ट हुजनि, वेस्टेड इंट्रस्ट हुजनि, माना जीअं मज़हब खे दुकानदारी करणु। हा, त ईअं असांजो स्टेब्लिश न हो। असां ॾाढे कई थोरो घणो वरी मुंहिंजे पीउ उनजी ॼण त हिकिड़ी फिल इन द ब्लैंक कयो, पर पोइ वरी असां वॉलंटियरली उनखे छॾे ॾिनो। त हाणे उहो असांजो जेको मुंहिंजा पहिरियां 10 साल या 15 साल चइजे मुंहिंजी उमिरि जा, उन्हनि में हिकिड़ो इहो तर ठही वियो त माना शयुनि खे ॾिसणो ग्लोबली आहे, इंसान ऐं अलाह जे ताल्लुक़ ऐं धरतीअ जे ताल्लुक़ इन खे ॾिसणो आहे। त इन जे करे मुंहिंजी जेका सेकेंडरी एजुकेशन हुई 6 खां वठी मैट्रिक ताईं, उहा थी ॾोकिरीअ में। त ॾोकिरीअ में तॾहिं अरबाब ख्वावड़ GMC सां खां अलॻि थी, ऐं हुन हिकिड़ी पहिरियों प्रोग्रेसिव GS शागिर्दनि में, ऐं पोइ वरी वतन दोस्त इनकलाबी पार्टी सियासी प्लेटफॉर्म ते ठाही। त ॾोकिरीअ में हुनजो हिकिड़ो असरु हूंदो हो। पाण बि ॾोकिरीअ में अची वेही रहियो डॉक्टर अरबाब ख्वावड़ ऐं हैदर जोयो ऐं सादिक बुर्दी ऐं मुंहिंजो क्लास फेलो डॉक्टर ज़ुल्फ़कार। त माना इन ई हल्के में जो मां हूंदो हुउमि त मां हुननि सां गॾु यारी दोस्ती में ज़रूरु हूंदो हुउमि, पर मां हुननि सां कॾहिं पॉलिटिकली अट्रैक्ट कोन थियुमि। ऐं उन वक़्तु अञा बाज़ाब्ता कंहिं कम्यूनिज़म जे हवाले सां कंहिं मूंखे कन्वेंस बि कोन्हे कयो, पर मुंहिंजो लिटरेचर मां कृष्ण चंद्र खे पढ़णु शुरू कयो, फैज़ खे पढ़णु शुरू कयो, साहिर लुधियानवीअ खे पढ़णु शुरू कयो, त ऐं भिटाईअ खे पढ़णु शुरू कयो, ऐं अयाज़ हमेशह मूंखे ड्रेजारींदो हो। माना अञा कुझु वणंदो ऐं कुझु लॻंदो हो त हे ख़तरनाक आहे। त माना थोरो उन सां इहो हिकिड़ो डिस्टेंस बि रहियो। रुॻो इन करे जो हुनजी लाउड पॉलिटिकल शाइरी हूंदी हुई न, त उहा लाउड शाइरी मूंखे ड्रेजारींदी त भई इन सां मां नथो बीह सघां। त उन खां पोइ माना हाणे कराचीअ में असांजो चाचो अनवर पीरज़ादे जो तालुक़ु जो कम्यूनिस्टनि सां थियो, ऐं उन सां गॾोगॾु हू हिलाल पाकिस्तान में कमु करणु लॻो। त पोइ हुनखे हिकिड़ो हिलाल पाकिस्तान खे हुन ॼण त हिकिड़ो आर्गान करे यूज़ कयो क्रिएटिवली, माना अनऑफिशियली। त माना उन पंहिंजा दोस्त ॿ ठाहिया हुते, असलम अज़हर, दस्तगीर भट्टी, हिदायत मंगी, सिराज चीफ एडिटर हुजे,
अमर जलील तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं लिखंदो त मां हुन में हिकिड़ो माहौल अहिड़ो ठाहियो त भई इन्हनि खे कराचीअ में सिंधी अदबी संगत खे जॾहिं शुरू कयो त ॼण हिलाल पाकिस्तान हुन जो ॼण त हिकिड़ो संगत जो तर्जुमान रिसाले वांगुरु लॻंदी हुनजा वॾा फ़ोटू बैक पेज ते तस्वीरुनि सां हर गॾिजाणे में त उहा हिकिड़ी इंस्पिरेशन शुरू थी ऐं पोइ ईद बरात ते जॾहिं ॻोठींदा त असांजे फैमिलीअ में मां हुई उन खां फैसिनेट हूंदो हुउमि शिकिल सूरत शबी हुनजी हिकिड़ी पर्सनैलिटी हिकु त उहा ऐं उन खां पोइ माना उन जा जेके पॉलिटिकल व्यू हूंदा त माना उहे पर हाणे इहे बाज़ाब्ता न हुआ बाज़ाब्ता मूं वटि जेको माहौल हो न उहो प्रोग्रेसिव जीअं सिंध ऐं वतन दोस्त वारनि जो माहौल हो ॾोकरीअ में ऐं बलड़ेजे में असांजा दोस्त हूंदा अजीब अली मर्दा ऐं ॾोकरीअ में इहे हूंदा ऐं इहो मुंहिंजो हूंदो हुओ पर कॾहिं बि मां हुननि सां दोस्ती बि रही पर ईअं मां पॉलिटिकली अट्रैक्ट न थियुमि त हीअ ॻाल्हि सही था कनि ठीकु आहे न त ईअं पोइ मां आयुमि 81 में कराची पढ़ाई इंटर करे मां 79 में इंटर कई पोइ 81 में मां BSc में दाख़िला वरिती हाणे तॾहिं कम्यूनिस्ट पार्टीअ ते 1980 वारो छापो लॻी चुको हो जंहिंखे पोइ जामसाकी केस जे नाले सां मशहूरु थियो हाणे इहो 80 में थी चुको हो हाणे मां आयुमि त कम्यूनिस्ट पार्टी सभु ॼण त अंडरग्राउंड हली वई माना हिकु त वॾो हमिलो थियो ऐं उन खां पोइ काके अनवर बि कराची छॾी 80 में ई ऐं लाड़काणे हलियो माना डॉन में हाणे मां जो आयुमि न हिते माना उहो कम्यूनिस्ट पार्टीअ जो जेको हुयो नेटवर्क उहो ॼण त हिकिड़ो ख़ामोश ऐं दॿियल या हिकिड़ो उन में हुयो त सिंधी अदबी संगत में मूंखे सम्झो त इन हिसाब सां अप्रोच कयो जावेद भुट्टे ऐं मुर्तज़ा सोलंगी जॾहिं त संगत अगेन उन में माना फ़कीर मोहम्मद लाशारी रऊफ़ निज़ामाणी ऐं अब्दुर्रहमान नकाश इहे सभई माना पास्ट पलीजो या अरबाब ख्वाहवड़ वारी हुननि वारी पॉलिटिकल फ्रंट हुननि जो उहो पर असांजो अदबी महाज़ ते जीअं त हिकु जहिड़ा त उन ते इहो मसइलो न थींदो त इहे न जीअं ॾोकरीअ में मुंहिंजी दोस्ती तीअं कराची में बि हिननि सां मुंहिंजी पर्सनल दोस्ती रही रिस्पेक्ट वारो तालुक़ु रहियो पर हुननि जी सियासत मूंखे अट्रैक्ट न कयो त ईअं असां वरी हिकिड़ो जावेद भुट्टे ऐं मुर्तज़ा सोलंगीअ जे मार्फत हिकिड़ो हुननि सां लिंक ठहियो त भई कम्यूनिस्ट पार्टी आहे ऐं ईअं हुआ त पोइ उहा हिकिड़ी शइ माना मूंखे मुंहिंजे हुन मिज़ाज सां मैच पई करे ऐं पोइ मां कराचीअ में उनजी वरी पोइ प्रॉपर हिकिड़ी जीअं स्टडी थींदी आहे स्टडी सर्किल थींदा आहिनि या हिकिड़ी जीअं कोर्स करे पढ़िबो आहे त बुनियादी शयूं सम्झजनि उहे असां शयूं शुरू कयोसीं ऐं इहो माना असांखे पीरियड मिलियो सॼो 80 जो ॾहाको जंहिंखे खणी चइजे सॼो 80 जो ॾहाको मां कराची में हुउमि सिंधी अदबी संगत में हुउमि BSc बि कयमि वरी प्राइवेट सेक्टर में जॉब बि कयमि त माना उहो सरकारी पासो बि न लॻो जो जेकॾहिं मूंखे का सरकारी नौकिरी मिले हा त थी सघे थो त वरी मां मजबूर हुजां या मां न करे सघां त इहो माना उन में लॻी रहियो त उन जे हिसाब सां माना जेका आहे सियासत उहा मार्क्सिज़म जंहिं सियासत जा बुनियाद विधा हाणे जेका बि लेफ्ट जी सियासत आहे उहा पोइ नेशनल क्वेश्चन जे हवाले सां हुजे या गोरीला मूवमेंट जे हवाले सां हुजे पोइ उन में भगत सिंह हुजे या उन में जेको आहे सो सुभाष चंद्र बोस हुजे या उन में जेका मतिलबु जंहिंखे असां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ पार्टी हूंदी जेका महिनत कशनि जी तर्जुमान हूंदी ऐं जेका इहो माहौल तयारु कंदी त इक़्तिदार ते कब्ज़ो करे ओहिड़ो माहौल ठाहिजे हाणे ॿिया सभु उन जा वेरिएशन्स आहिनि मतिलबु असां वटि जीअं ॾिठो वञे त पलीजे साहिब जी सियासत या अरबाब ख्वाहवड़ जी सियासत या मतिलबु जीअं सिंध में मुख़्तलिफ़ इन क़िस्म जूं हर 5-10 सालनि खां पोइ हिकिड़ो फैक्शन माना हिकिड़ी डिफरेंट सोच जा माण्हू चवंदा हुआ त भई उते गुज़ारो न आहे त ॿी कंदा हुआ त इहा सॼी इन्फ्लुएंस इंटरनेशनल ॾिठो वञे त इहा बेसिकली मार्क्सिज़म जी आउटपुट आहे सॼी दुनिया 1840 में उन जेको कम्यूनिस्ट पार्टीअ जो मैनिफेस्टो लिखियो उन खां अॻु में
कंहिं केडर पार्टी या पॉलिटिकल पार्टीअ जो कॉन्सेप्ट दुनिया में कोन हो। माना हिकिड़ी अशराफ़िया हूंदी हुई ऐं इलेक्टोरल सिस्टम वांगुरु माना जीअं हूंदो आहे भई अमेरिका हुई माना पैदा थी चुको हो, या पेरिस कम्यून अॻ में थी चुको हो, त माना पेरिस में हिकिड़ी उहा हुई सियासी जेका बि उन हूंदी आहे। पर हिन हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो जंहिंमें हुन हिकिड़ी केडर पार्टीअ जो कॉन्सेप्ट ॾिनो त हे सभु उन जा ऑफशूट आहिनि, हे सभु उन जा ई हिसा आहिनि। इवन जेको अल्ताफ़ हुसैन पार्टी ठाही, भली उहा फाशिस्ट हुजे असां सम्झूं था, या ॿी जेका बि उन जा जेको बेसिक फार्मूलो आहे न उहो मार्क्सिज़म तां किथे न किथे वरितलु उतां आहे। ईअं ठाहे भई कारकुननि खे गॾु कबो, केडर पार्टी ठाहिबी, इहो कॉन्सेप्ट बेसिक इहो आहे। त ईअं माना हाणे जेको मसोलिनी हो त मसोलिनी बेसिकली मार्क्सिस्ट हो, पर मैक्सोलिनी उन खां पोइ जॾहिं पंहिंजी पार्टी ठाही त उन पार्टीअ जो नालो ई रखियो फाशिस्ट पार्टी। माना उन वक़्तु फाशिज़म जीअं असां था सम्झूं था की गार आहे, हुन इटलीअ में फाशिस्ट हिकिड़ो लफ़्ज़ु आहे। ऐं उहो माना सम्झो तव्हां जेकॾहिं मार्क्स वारी जेका थ्योरी आहे उनखे प्रैक्टिकली सोवियत यूनियन वारनि एडॉप्ट करे 1970 में जॾहिं इनक़िलाब आणे दुनिया में हिकिड़ो नमूने जे तौर ते सुठो या ग़लति हुननि हिकिड़ो चयो त भई हे हाणे ॾिसो सभिनी माण्हुनि हिनखे ॾिसणु चाहियो त कीअं आहे। त उन खां पोइ माना उन जा जेके सम्झो त हिकिड़ा ॿिया वेरिएशन शुरू थिया। त हाणे इन खे जेको कर्ब कजे रोकिजे त उन में इन क़िस्म जी जज़्बातियत खे शामिलु कजे। ऐं माना जेका मज़हबी सियासत माना इंडस्ट्रियलाइज रिवोल्यूशन में ख़तमु थी चुकी हुई यूरोप में, चर्च जी हुकूमत ख़तमु थी चुकी हुई, ऐं 1914 में फर्स्ट वर्ल्ड वॉर में सल्तनत उस्मानिया जे ख़ात्मे सां उहो इस्लामी हुकूमत जो इंटरनेशनल ख़लीफ़त वारो उहो मर्कज़ रही वियो। त पोइ माना उहा नेचुरली ओॾे पई वञे, प्रो सरमाएदार ओॾे पई वञे त भई इहो मज़हबी उन खां रियासत खां उनखे अलॻि कजे। पर जॾहिं 1917 जो इनक़िलाब अची वियो त उहो वरी होशियारु थी विया ऐं हुननि सम्झो त हे वधीक ख़तरो आहे असांखे, त हुननि वरी ॿीहर उन्हनि खे ई इरेक्ट कयो, सरमाएदार धुरियुनि वरी मज़हब खे उभारियो ऐं क़ौमियत खे उभारियो ऐं जज़्बातियत खे उभारियो ऐं हिकिड़ा ॿिया डाउट क्रिएट कया। जीअं मां चयो न त जहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि ओड़े क़िस्म जे बहस मां उन्हनि खे इंगेज कजे। ऐं उन खां पोइ माना इहो हलंदे हलंदे वरी बि हिटलर खे शिकस्त कम्यूनिस्ट पार्टीअ ॾिनी। इहा वरी हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई त सॼो यूरोप सॼी अमेरिका जंहिं शइ खे न रोके सघिया उनखे कम्यूनिस्ट पार्टी उन पार्टीअ जे मज़बूतीअ जे करे, डिसिप्लिन जे करे, ऑर्गेनाइज़ेशन जे करे हुननि हुनखे न रुॻो रूस मां कढियो पर पोइ सॼे यूरोप मां कढी ऐं सॼो हुनखे दफ़न करे छॾियो हिटलर खे। त इहा इंस्पिरेशन सॼी दुनिया खे मिली। उतां सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ कॉलोनियलाइज़ेशन ख़तमु थी ऐं नंढा नंढा मुल्क आज़ादु थिया या आज़ादु थियण जी हिकिड़ी ख़्वाहिश पैदा थी ऐं सोवियत यूनियन उन्हनि सभिनी जो हिकिड़ो भरजले वांगुरु अल्टरनेट पोल वांगुरु पैदा थियो। त हिंदुस्तान जी आज़ादी बि उन में थी अची वञे, अल्जेरिया इहे सभु जेके अफ्रीका ऐं एशिया जा ख़ासि तौर ते लातीनी अमेरिका, उन्हनि सभिनी इन्हनि शयुनि जे पोयां जेका बेसिक इंस्पिरेशन आहे उहा मार्क्सिज़म जी हुई ऐं अञा ताईं आहे। अच्छा, हिते मां सिर्फ़ु इहो चवंदुसि त तव्हांजी ग्रूमिंग त थी मार्क्सिज़म ऐं इन पॉलिटिकल आइडियोलॉजीअ सां। हिते असां वटि अक्सर इहो हूंदो आहे त अणसाहप घणी आहे। जेकॾहिं मां कम्यूनिस्ट आहियां त मां कोकरस्त खे सफ़ा न मञींदुसि या पलीजे साहिब खे सफ़ा न मञींदुसि। इहो टकराव ॿियनि हींअर ताईं हले पियो। तव्हां इन में केसि ताईं पाण खे बचायो ऐं ॿियनि धुरियुनि खे कीअं था ॾिसो? उहो मां बुनियादी ॻाल्हि जीअं मां तव्हांखे ॿुधाई न भई मसइलो इहो आहे त बेसिक आर्ग्यूमेंट कहिड़ो आहे। जॾहिं इन ते थो अचिजे त उहो अट्रैक्ट न पियो करे, अञा ताईं बि नथो करे। मसलन पलीजो साहब जे लाइ मार्क्स ज़बरदस्त आहे, लेनिन ज़बरदस्त आहे, माओ ज़ेतुंग ज़बरदस्त आहे, पर पाकिस्तान में न। माना उहा फिलॉसॉफी पाकिस्तान में न। इन जे लाइ जो 47 खां पोइ दाहिरा त
हिंदुस्तान जा माण्हू जेके लॾे आया ऐं जेको हिते इंडिजिनस माण्हू मतिलबु हिकिड़ो जेको जंहिंखे असां सिंधी मुस्लमान था चऊं या पाकिस्तान जो मुस्लमान था चऊं, पंजाब जो हुजे या सिंध जो हुजे, उहो त हिकिड़ी पीरनि जी गादी ऐं वॾेरनि जे जागीरदारीअ जे हेठो न। त माना असां अञा त उहो मिडिल क्लास ई कोन पैदा थियो, अञा हिकिड़ो इशारा ई कोन हुआ। त उतां जा माण्हू माना जिते हर तरह जा माण्हू आया, उते इन क़िस्म जा माण्हू आया जन चयो त भई हाणे हीअ हिकिड़ी फैक्ट वांगुरु साम्हूं अची वियो आहे, हिकिड़ी हक़ीक़त आहे, हिकिड़ो पाकिस्तान आहे, मुल्क आहे, हिकिड़ो अक़वाम मुतहिदा में उहो मज़दूर थी वियो आहे, हाणे हिते कमु कयो। उन्हनि माण्हुनि कहिड़ो ॾोह कयो, हुनखे छॾे ॾिसी। ऐं हिते इंडिजिनस स्टफ अञा ओतिरो न हो। त हिते माना जेका सम्झो त जेका पहिरियां 10 साल पाकिस्तान ठहण में, पाकिस्तान जी तारीख़ में जेके पहिरियां 10 साल आहिनि 47 खां वठी 57 ताईं, उहा टोटल लेफ्ट जी कंट्रीब्यूशन आहे। बंगाल खां वठी ईस्ट पाकिस्तान खां वठी वेस्ट पाकिस्तान। ऐं उन में माना हुननि तव्हां ॾिसो त भई फैज़ अहमद फैज़ वारनि उहो जेको पाकिस्तान पेपर्स, माना हिकिड़ी अहिड़ी कुवत जंहिंखे 2 अख़बारूं हुजनि, हिकिड़ी उर्दू हिकिड़ी अंग्रेज़ी, माना इहो वॾो आहे न ॾिठो वञे हिकिड़ी स्टेट जी वॾी मीडिया। हा। ऐं मुस्लिम लीग जो को माना न हूंदो, माना हिकिड़ी हमेशह हिकिड़ी सरकारी मुस्लिम लीग हूंदी। माना उहा मुस्लिम लीग न हुई जंहिं पाकिस्तान मूवमेंट हलाई। हाणे बसि उहो मटबा रहंदा हा, माना इन लाइ उहा हिकिड़ी जागीरदार पार्टी। त रियल पॉलिटिकल फोर्स जेकॾहिं हुयो त उहो लेफ्ट जो। ऐं हुननि मज़दूरनि खे, हुननि हारनि खे, उन्हनि शागिर्दनि खे हिकिड़ी माना अवेयरनेस पैदा कई। ऐं माना अमरोज़ उर्दूअ में ऐं पाकिस्तान टाइम्स अंग्रेज़ीअ में लेफ्ट जूं पार्टियूं, लेफ्ट जूं अख़बारूं हुयूं। ऐं हेॾां कराचीअ में DSF जे नाले में 50s में तमामु वॾी स्ट्रगल हुई, जंहिं शागिर्दनि खे हिकिड़ो मोटिवेट कयो, जंहिंजी वरी ॿी शकिल NSF ई, उन खां पोइ वरी DSF थी। माना इहो हिकिड़ो इहो सिलसिलो। ऐं ईअं माना हारनि खे मुनज़िम करिबो, ईअं मज़दूरनि खे, मज़दूर यूनियनूं, माना PIA नई, माना माना रोहिड़ी सीमेंट फैक्ट्री, मतिलबु जेके इंडस्ट्रीज़ आहिनि, फार्मास्यूटिकल कंपनियूं, उन में मज़दूरनि खे इहा मुनज़िम थियण वारी जेका आई उहा सॼी लेफ्ट या कम्यूनिस्टनि ॾिनी। त हिननि खे 10 सालनि में अमेरिका खे ऐं असांजी इस्टेब्लिशमेंट खे ख़बर पइजी वई त भई हिनखे जेकॾहिं असां आज़ादु छॾींदासीं त हीअ पोइ रियासत नई जेका ठही आहे उहा असांजे हथ खां निकिरी वेंदी। हाणे बंगाल सॼो ॼण त हिक पासे थी बीठो न हिन में, जॾहिं ऐं 70 में उहो उनजो सबूत आयो। ऐं हिते बि माना बलोचिस्तान ऐं सरहद ऐं सिंध में हिकिड़ी पंहिंजे हिकिड़ी वेव हुई, ऐं उन वेव जो ई उन्हनि माना स्लोगन्स उहे ई कया, भुटे सोशलिज़म हमारी मईशत। इहो छो कयईं? माना इहो हिकिड़ो माना मुआशिरे में हिकिड़ी एक्सेप्टेड शइ मौजूदु हुई न, जंहिंखे उहो डिनाए न पियो करे सघे। न त पाण त सोशलिस्ट कोन हो, हुनखे कम्यूनिस्ट हो, पर हुनखे इहा प्रोग्राम में शामिलु छो करणी पई? इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त उन्हनि जो प्रेशर या उन्हनि जी हिकिड़ी केतिरी वधीक असरु हो मुआशिरे में। त इन सिचुएशन में माना पलेजो साहिबु बि सभिनी नौजवाननि वांगुरु कम्यूनिस्टनि जे वेझो रहियो, पर पोइ माना जंहिंखे मां थो चवां त इहे हिकिड़े पर्सनैलिटी इशूज़ हा त भई हिकिड़ी डिसिप्लिन पार्टीअ में त उन तरीक़े सां थो माण्हू हले। ऐं जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ी उहा लीडरशिप खपे त पोइ माना जीअं मां ॿुधायो त भई मार्क्स ऐं लेनिन ऐं माओ ताईं ठीकु आहे, पर पाकिस्तान में कम्यूनिस्ट जीअं त मुहाजिर आहे या पंजाबी आहे, ऐं सिंध में अञा उन लेवल जी लीडरशिप हुई, हालांकि उहो बुखारी साहिबु हुयो, कामिर सोबो बि हुयो, पर घणे क़दुरु हे यादि हा। त हुननि उनखे उन शइ खे, उन तज़ाद खे उभारियो त भई जेको हिते कल्चरल ऐं लैंग्विस्टिक जेके मसइला आहिनि उहे जीअं त हो हुनखे न सम्झी न सघंदा त इहो ईअं न थींदो। त असां वटि नेशनलिज़म जा 2 हिकिड़ा आउटफिट ठहिया। साईं GM सैद जी जेका नेशनलिज़म हुई उहा एंटी पंजाब हुई, ऐं हूअ मुहाजिरनि खे एब्ज़ॉर्ब करे पई,
त हाणे अची विया आहिनि त इहे हाणे सिंध जो हिसो थी वेंदा जेके कराची में आहिनि, हैदराबाद में आहिनि, सकर नवाबशाह में आहिनि। ऐं ॿी पलीजे साहिब जी जेका थियोरिटिकली पाण खे मार्क्सिस्ट पियो सॾे, थियोरिटिकली पाण खे लेनिन ऐं माओइस्ट सॾे पियो, पर हुनजी जेको स्लोगन हो उहो एंटी मुहाजिर हो ऐं हू पियो चवे त भई इहे सिंध खे खाई वेंदा या सिंध जी शनाख़्त ख़तमु करे वेंदा। त हाणे जेको थोरो घणो असांजो मिडल क्लास पैदा पियो थिए, जेको राइटर हो या शागिर्द हो, ऐं अञा ओॾो ट्रेन न हो त सॼो मामिलो कीअं हलंदो आहे ऐं छा थींदो आहे, उनजी जेका फस्ट जेका अप्रोच हुई उहा इहा थी वई त तव्हांजो वजूदु ख़तरे में आहे। त इन उन हिकिड़ी पैरेलल माना हिकिड़ी शिफ्ट पैदा कई ऐं इन्हनि ॿिन्ही जी तव्हां केतिरो बि एनालिसिस कयो, इन जी बुनियादी नेशनलिज़म जा असांजा इहे ॿ अञा ताईं मौजूदु आहिनि। पलीजे साहिब जे स्कूल ऑफ थॉट मां माण्हू जेको बि निकिरंदो ऐं अॻिते हली भली हुनखे छॾे बि वञे, पर समहाउ हुन में इहो तज़ाद रहंदो त मुहाजिर या उर्दू स्पीकिंग माण्हू या उर्दू ज़बान असांजे लाइ, असांजे सिंधियुनि जे लाइ नुक़सानकार आहे। ऐं साईं जेम्स सैद जो जेको पोइ मैच्योर थियो 72 खां पोइ बंगाल खां पोइ, त भई उन में इहो आहे त भई जेका पंजाब जी हेजमनी आहे उन में फ़ौज बि आहे, ब्यूरोक्रेसी बि आहे, उन माना उहा तव्हांखे ग्रो करणु न ॾींदी। पर इहे स्लोगन इन लाइ मूंखे अट्रैक्ट न पिया कनि, अञा ताईं नथा कनि त भई इहा इन शइ जे मुक़ाबले में तव्हां छा कंदव। उन जी का प्रैक्टिकल शकिल साम्हूं कान। माना जीअं पलीजे साहिब माना तहरीक सिंधी अवामी तहरीक, वरी अवामी पाकिस्तान अवामी तहरीक, वरी अवामी नेशनल पार्टी, इहे सभु कंदो रहियो न, इहे सभु वफ़ाक़ी पार्टियूं हुयूं। त माना हू माना इहो कन्विंस करण जहिड़ो आर्ग्यूमेंट हुन वटि न हुयो त भई हिकिड़ी पॉलिटिकल चेंज त हिकिड़ी कंप्लीट चेंज आहे न, त उहा असां कीअं कंदासीं। ऐं इहा साॻी डेफिशिएंसी जेका मूंखे थी लॻे, जेका मूंखे अट्रैक्ट नथी करे, उहा इहा आहे, ॿी आहे जेका असांजी साईं जेम्स सैद जे फ़िक्र सां जेका लाॻापियल सियासत आहे, ख़ासि तौर ते 70s खां पोइ, बंगाल खां पोइ, उहा एतिरे हद ताईं रुॻो माण्हू खे मोटिवेट थी करे त तव्हांजी तरक़ी मुमकिन न आहे हिन सेटअप में, पर उहा कीअं थींदी उहो उन वटि को प्रैक्टिकल पॉलिटिक्स त हिकिड़ी हार्ड फैक्ट आहे न, त उहा त हिकिड़ी ज़मीन ते हुजे न, त हीअ सियासत आहे असांजी, त उहा कान्हे। हाणे जॾहिं उहा कान्हे त मां थो सम्झां त इहो माना तव्हां पंहिंजे उन जेका अञा पंहिंजे इब्तिदाई फेज़ में हुई, माना 47 में सिंधी मुस्लमान जी आम, ऐं अञा ताईं तव्हां वञो बहिराणे में वञो, कच्चे में वञो, कोहिस्तान में वञो, थरपारकर में वञो, त जेको आम जंहिंखे असां पब्लिक था चऊं, उन पब्लिक वटि तव्हां उन पब्लिक जे लाइ तव्हां वटि को इंगेज थियण जो स्लोगन कोन्हे। नतीजे में छा थियो त हुनखे हिन नई स्टेट में इंगेज करे जेका ह्यूमन डेवलपमेंट थी पई सघे, उनखे तव्हां रोकियो, इनडायरेक्टली रोकियो। ईअं त मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी पैदा थी वई त हे मुहाजिर बि मुंहिंजा दुश्मन आहिनि, पंजाबी बि मुंहिंजा दुश्मन, त मां हुन सां जुड़ी न सघियुमि, माना पॉलिटिकली न, हूअं ई समाज में। त माना इहा जेका नॉन इंगेजमेंट आहे न, इहा मां थो सम्झां त इहा सिंधी माण्हुनि जे या सिंधी मुस्लमान जे या जेन्युअन सिंधी स्पीकिंग पब्लिक जे लाइ इहा हिकिड़ी नुक़सानदाह साबित रही। इहा न थिए हा त हिन खां अञा असां वधीक बहितर पोज़ीशन में हुजूं। शाह मोहम्मद, हिते असां हिकिड़ी ब्रेक वठंदासीं। नाज़रीन, हिते हिकिड़ो थोरी साहीअ जो वक़्तु थिए पियो, असां वरी इन साहीअ खां पोइ वरी शाह मोहम्मद सां हितां ई कचहरीअ जो आगाज़ कंदासीं।